ओम शांति। ये दीदी मुझे तारीख़ है 21/5/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हां आत्मा आहिनि जो प्यार हिकु बाप सां आहे। बाप तव्हांखे आत्मा सां प्यार करणु सिखलायो अथई, शरीर सां न। बाप असांखे आत्मा सां प्यार करणु सिखायो अथई, शरीर सां न। प्रश्न आहे कंहिं पुरुषार्थ में ई माया विघ्न विझंदी आहे। माया जी ठहिण जी युक्ति छा आहे? उत्तर आहे तव्हां पुरुषार्थ कंदा आहियो असां बाप खे यादि करे पंहिंजे पापनि सां भस्म थी वञो, त हिन यादि में ई माया जो विघ्न पईंदो आहे। बाप उस्ताद तव्हांखे माया जी ठहिण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। तव्हां उस्ताद खे पहचान करे यादि करो त ख़ुशी बि रहंदी, पुरुषार्थ कंदा रहंदा और सर्विस बि ख़ूब कंदा। त उस्ताद खे पहचाने करे यादि करो त ख़ुशी बि रहंदी, पुरुषार्थ बि कंदा रहंदा और सर्विस बि ख़ूब कंदा, माया जीत बि ठही वेंदा। त बाबा खे यादि करण सां छा थींदो? ख़ुशी रहंदी, पुरुषार्थ कंदा रहंदा, सर्विस बि कंदा ऐं माया जीत बि ठही वेंदा। गीता हिन पाप जी दुनिया सां। ओम शांति। रूहानी ॿारनि गीत ॿुधियो, अर्थ सम्झो। दुनिया में कोई अर्थ न सम्झंदा आहिनि। ॿार सम्झंदा आहिनि असांजी आत्मा जो लव परम पिता परमात्मा सां गॾु आहे। आत्मा पंहिंजे बाप परम पिता परमात्मा खे पुकारदी आहे। प्यार आत्मा में आहे, शरीर में। हाणे बाप सिखलाईंदा आहिनि प्यार आत्मा में हुजणो खपे। शरीर त हिते ई ख़तमु थी वञिणो आहे, प्यार आत्मा में आहे न। त असांखे प्यार आत्मा में हुजणो खपे। हुनजो शरीर ख़तमु थी वियो, आत्मा थोरी ख़तमु थी। असां रोऊं छो? ॿियो ई सुठो कि चल ठीकु आहे, हुन आत्मा जो हिन शरीर सां जिंद छुटियो न। कोई आत्मा अगरि मां जो पाठ वॼाए थी या पीउ जो या पति जो या पत्नी जो या ॿार जो, हुन शरीर सां अगरि हुनखे ॾाढो दुख थो मिले ऐं उहा आत्मा हुन शरीर खां पार्ट वॼाए ख़तमु थी वियो, पूरो थी वियो, त ख़ुशी थियणी खपे न। चल ठीकु आहे, हुनजो पार्ट पूरो थियो। भले माण्हू त चईंदा मुंहिंजी माउ मुंहिंजी पीउ, लेकिन उहो माउ जो पार्ट वॼाईंदी हुई दुखी हुई न, पीउ जो पार्ट वॼाईंदी हुई उहा आत्मा दुखी हुई न। हाणे हुनखे उहो हिसाब किताब चुक्तो करण लाइ अचिणो हुयो। केॾी गहरी ॻाल्हि आहे। ॾिसो, शरीर त ख़तमु थी वञिणो आहे, प्यार आत्मा में आहे। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि तव्हांजो प्यार परमात्मा बाप सां हुजणो खपे, शरीर सां न। आत्मा ई पंहिंजे बाप खे पुकारदी आहे कि पुण्य आत्माउनि जी दुनिया में वठी हलो। तव्हां सम्झंदा आहियो असां पाप आत्मा हुयासीं, हाणे पोइ पुण्य आत्मा ठहूं था। बाबा असांखे युक्ति सां पुण्य आत्मा ठाहिनि था। बाबा ॿुधाईंदा आहिनि तॾहिं त ॿारनि खे अनुभव थिए ऐं सम्झे कि असां बाप द्वारा बाप जी यादि सां पवित्र पुण्य आत्मा ठहूं था। मां आत्मा ई बाबा परमात्मा खे यादि थी करां कि हिन पाप जी दुनिया, दुख जी दुनिया खां हाणे वठी हलो। बाबा ई असांखे सेखारींदा आहिनि कीअं मूंखे यादि करे पाप आत्मा खां पुण्य आत्मा ठहूं, है न। बाबा असांखे युक्ति सां पुण्य आत्मा ठाहिनि था न। बाबा ॿुधाईंदा आहिनि तॾहिं त ॿार खे अनुभव थिए ऐं सम्झनि असां आत्मा आहियूं, बाप द्वारा बाप जी यादि सां पवित्र पुण्य आत्मा ठहूं था। योग बल सां असांजा पाप भस्म थींदा आहिनि। बाक़ी गंगा आदि जी कोई पाणी सां पाप धुलजंदा न आहिनि। मनुष्य गंगा सनानु कंदा आहिनि, शरीरनि खे मिटी मलंदा आहिनि, परंतु उन्हनि सां कोई पाप थोरी धुलजंदो आहे। आत्मा जा पाप योग बल सां ई निकिरंदा।
गंगा सनानु करण सां न, है न। निश्चय आहे त पोइ पुरुषार्थ करिणो खपे। खाध निकिरंदी त ॿारनि खे ही मालूम आहे, ऐं निश्चय आहे असां बाप खे यादि कंदासीं त असांजा पाप भस्म थींदा वेंदा, है न। असां बाप खे यादि कंदासीं त असांजा पाप भस्म थींदा वेंदा सभु। निश्चय आहे त पुरुषार्थ करिणो खपे न। पुरुषार्थ में ई माया विघ्न विझंदी आहे। रुस्तम सां माया बि सुठी रीति रुस्तम थी करे लड़ंदी आहे। रुस्तम सां माया बि सुठी रीति रुस्तम थी करे लड़ंदी आहे। कचनि सां छा लड़ंदी? ॿारनि खे हमेशह इहो ख़्यालु रखिणो खपे असांखे माया जी जगत जी ठहिणो आहे। माया जी जगत जी जो अर्थ बि कोई सम्झंदा न आहिनि, है न। माया जी जगत जी जो अर्थ बि कोई सम्झंदा न आहिनि। माया खे जीतो त जगत जीत ठही वेंदो। हाणे तव्हां ॿारनि खे सम्झाइबो आहे तव्हां कीअं माया ते जीत पाए सघंदा आहियो। माया बि समर्थ आहे। तव्हां ॿारनि खे उस्ताद मिलियो आहे, हुन उस्ताद खे बि नंबरवार कोई विरलो ॼाणंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो, हुननि खे ख़ुशी बि रहंदी आहे। जो ॼाणंदा आहिनि उन्हनि खे ख़ुशी रहंदी आहे। जो उस्ताद खे ॼाणंदा आहिनि उन्हनि खे ख़ुशी रहंदी आहे। पुरुषार्थ बि ख़ुदि कंदा आहिनि, सर्विस बि ख़ूब कंदा आहिनि। जेको उस्ताद खे ॼाणंदा आहिनि त उन्हनि खे ख़ुशी बि रहंदी, पुरुषार्थ बि कंदा, सर्विस बि कंदा, माया जी बि ठही वेंदा। अमरनाथ में ॾाढा माण्हू वेंदा आहिनि। हाणे सभी मनुष्य चईंदा आहिनि विश्व में शांती कीअं थिए। हाणे अमरनाथ जी गुफ़ा खुलंदी न, हाणे सभु मनुष्य चाहींदा आहिनि विश्व में शांती कीअं थिए। हाणे तव्हां सभिनि खे सिद्ध करे ॿुधाईंदा आहियो कि सतयुग में कीअं सुख शांती हुई, सॼे विश्व में शांती हुई न। लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो न, ॿियो कोई धर्म ई न हुयो। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों जबकि सतयुग हुयो, पोइ सृष्टि जो चक्कर त फिरणो ज़रूरु लॻाइणो ई आहे। चित्रनि में तव्हां बिल्कुलु क्लियर ॿुधाईंदा आहियो। कल्प पहिरियों बि अहिड़ा चित्र ठाता हुया। दिन प्रतिदिन इम्प्रूवमेंट थींदी रहंदी आहे। काथे ॿार चित्रनि में तिथि तारीख़ लिखणु भुलिजी वेंदा आहिनि। लक्ष्मी नारायण जे चित्र में तिथि तारीख़ हुजणी खपे। तव्हां ॿारनि जी ॿुधी में वेठो आहे न कि असां स्वर्गवासी हुआसीं, हाणे असां वरी ठहूं था। जेतिरो जो पुरुषार्थ कंदो ओतिरो उच्च पद पाईंदो। हाणे बाप द्वारा तव्हां ज्ञान जी अथॉरिटी ठहिया आहियो। भक्ति हाणे खलास थी वञणी आहे। हाणे भक्ति खलास थियणी आहे। सत्युग त्रेता में भक्ति थोरी हूंदी, बाद में अॼुकल्ह भक्ति हलंदी। इहे बि हाणे तव्हां ॿारनि खे सम्झ में ईंदो आहे न। अधु कलाक खां पोइ रावण राज्य शुरू थींदो। सॼो खेल तव्हां भारतवासियुनि ते ई आहे। 84 जो चक्कर भारत ते ई आहे। भारत ई अविनाशी खंड आहे न। इहे बि अॻियां थोरी पतो हुयो। लक्ष्मी नारायण खे गॉड गॉडेस चईंदा आहिनि। केतिरो उच्च पद आहे ऐं पढ़ाई केतिरी सहज आहे। इहे 84 जो इहे 84 जो चक्कर पूरो करे पोइ असां वापसि वेंदा आहियूं पंहिंजे घर। 84 जो चक्कर चइण सां बुद्धि मथे हली वेंदी आहे। हाणे तव्हांखे मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन सभु यादि आहे। अॻियां थोरी ॼाणंदा आहियो सूक्ष्म वतन छा थींदो आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो हुते कीअं मूवीज़ में बातचीत कंदा आहियूं। मूवी बाइस्कोप बि निकितो हुयो, तव्हांखे सम्झाइण में सहज थींदो आहे। साइलेंस मूवी टॉकी। तव्हां सभु ॼाणंदा आहियो लक्ष्मी नारायण जे राज्य खां वठी करे हाणे ताईं सॼो चक्कर असांजी बुद्धि में आहे। तव्हां गृहस्थ व्यवहार में रहंदे इहे ई ओनो रहे असांखे पावन ठहिणो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रहंदे बि हिन पुराणी दुनिया सां ममत्व मिटाए ॾियो।
ॿारनि आदिन की बल संभालो परंतु बुद्धि बाप तरफ़ रहे। चईंदा आहिनि हथ काॾे दिलि याॾे। हथ सां कमु कंदे हुए बुद्धि बाप तरफ़ हुजे। जो बुद्धि हेॾे होॾे भटकदी आहे न, हुन जी जॻह बाप तरफ़ हुजे। ॿारनि खे खिलायो पिलायो सनानु करायो, बुद्धि में बाप जी यादि हुजे। शुजी ॼाणंदा आहियो आत्मा ते पापनि जो बोझ ॾाढो आहे, हिन करे बुद्धि बाप तरफ़ लॻी रहे। हुन माशूक खे ॾाढो ॾाढो यादि करिणो आहे। माशूक बाप तव्हां सभु आत्माउनि खे चईंदा आहिनि मूंखे यादि करो। इहो पाठ बि हाणे हले थो, है न। हाणे ई माशूक बाबा शिव बाबा, हाणे ई माशूक शिव बाबा त पिता थी वियो, हाणे ई शिव माशूक असांखे चईंदा आहिनि असांखे यादि करो। इहो पाठ बि हाणे ई हलंदो आहे, पोइ 5000 वर्ष पोइ हलंदो। पोइ त शिव बाबा बि मथे हली वेंदा, उहो बि उन्हनि जो बि उन्हनि खे ड्रामा अनुसार पोइ उन्हनि खे 5000 वर्ष पोइ संकल्प ईंदो। बाबा केतिरी सहज युक्ति ॿुधाईंदा आहिनि, कोई तकलीफ़ ई न आहे। कोई चए असां त इहे न करे सघंदा आहियूं, असांखे ॾाढी तकलीफ़ बाज़दी आहे, यादि जी यात्रा ॾाढी मुश्किल आहे। अरे तव्हां बाबा खे यादि न करे सघंदा आहियो, बाबा खे थोरी भुलिजणो खपे। बाबा खे त सुठी रीति यादि करिणो, सुठी रीति हर कर्म कंदे बाबा खे यादि करे उन्हनि सां गॾु कमु करिणो, तॾहिं त विक्रम विनाश थींदा, तव्हां एवर हेल्दी ठही वेंदा। न त ठहींदव न। तव्हांखे राय ॾाढी सुठी हिकु टिक मिलंदी आहे, बसि हिकु ई निराकार बाबा खे सर्व संबंध सां यादि करो बसि, ॿियो कुझु थोरी चईंदा आहिनि। कुझु बि न करो, उहो पाण ई तव्हांखां सभु कमु कराईंदा। जीअं त शरीर ई उन्हनि जो थी वेंदो त पाण ई सभु कुझु कराईंदा रहंदा। हिकु ई दवाई ॾींदा आहिनि, असां गारंटी कंदा आहियूं हिकु योग बल सां तव्हां 21 जन्मनि जे लाइ करे रोगी न थींदव। सिर्फ़ु बाप की यादि करो, किथे सहज युक्ति आहे। भक्ति मार्ग में यादि कंदा हुयो अनजान सां, हाणे बाप बि सम्झाईंदा आहिनि, तव्हां सम्झंदा आहियो असां कल्प पहिरियों बि बाबा तव्हां वटि आयासीं, पुरुषारत कंदा हुयासीं, पको निश्चय थी वञे। तव्हां सम्झंदा आहियो असां कल्प पहिरियों बि बाबा तव्हां वटि आयासीं, असां पुरुषारत कंदा हुयासीं, पको निश्चय थी वियो आहे न। असां कल्प ईअं ई बाबा वटि ईंदा आहियूं, बाबा खे यादि करे उहो ई पुरुषारत कंदा आहियूं। असां ई राज्य कंदासीं, पोइ असां ई गवाईंदासीं। हाणे पोइ बाबा आयल आहिनि, उन्हनि सां राज्य भाग्य वठिणो आहे न। बाबा सां असांखे राज्य भाग्य वठिणो आहे। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो, राजा ई खे यादि करो, मन मना भव, अंतमते सु गति थी वेंदी। हाणे नाटक पूरो थींदो, वापसि वेंदासीं। बाबा आया आहिनि सभिनि खे वठी वञण लाइ, जीअं वर वधू खे वठण लाइ ईंदा आहिनि न। ब्राइड्स खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, असां पंहिंजे ससुराल वेंदासीं। तव्हां सभु सीतायूं आहियो हिकु राम जी, राम ई तव्हांखे रावण जी जेल सां छुड़ाए करे मथे वठी हलंदा आहिनि। लिबरेटर हिकु ई आहे, रावण राज्य सां लिबरेट कंदा आहिनि। चईंदा बि आहिनि इहे रावण राज्य आहे, परंतु यथार्थ रीति सम्झंदा न आहिनि। हाणे ॿारनि खे सम्झाइबो आहे, ॿियनि खे सम्झाइण लाइ ॾाढी सुठी सुठी पॉइंट्स ॾिबियूं आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे चित्र लिखी ॾियो कि असां विश्व में शांति कल्प पहिरियों मुआफ़िक बाप स्थापना करनि था। हाणे ॿारनि खे सम्झाइबो आहे, ॿियनि खे सम्झाइण लाइ ॾाढी सुठी सुठी पॉइंट्स बाबा ॾींदा आहिनि।
बाबा सम्झाईंदा आहिनि लिखी ॾियो कि विश्व में शांति कल्प पहिरियों मुआफ़िक़ बाबा स्थापना करनि था। ब्रह्मा द्वारा स्थापना थिए थी। विष्णु जो राज्य हुयो त विश्व में शांति हुई। विष्णु सो लक्ष्मी नारायण ये भी कोई समझदा थोड़ी आहिनि। विष्णु लक्ष्मी नारायण राधे कृष्ण खे अलॻि अलॻि सम्झदा आहिनि। मां लक्ष्मी की भी अलॻि सम्झदा आहिनि। हाणे तव्हां सम्झो सुदर्शन चक्रधारी बि तव्हां आहियो। शिव बाबा अची करे सृष्टि चक्र जो ज्ञान ॾींदा आहिनि। उन्हनि द्वारा हाणे असां मास्टर ज्ञान सागर ठहिया आहियूं। तव्हां ज्ञान नदियूं आहियो न। इहे त ॿारनि जा ई नाम आहिनि। भक्ति मार्ग में मनुष्य केतिरा सनानु कंदा आहिनि, केतिरा भटकंदा आहिनि, ॾाढो दान पुण्य आदि कंदा आहिनि। साहूकार माण्हू त ॾाढो दान कंदा आहिनि, सोनो बि दान कंदा आहिनि। तव्हां बि हाणे सम्झा असां केतिरो भटकंदा हुआसीं। हाणे असां कोई हठयोगी थोरी त न आहियूं न। हाणे असां कोई हठयोगी त न आहियूं न। असां त राजयोगी आहियूं। असां हठयोगी थोरी आहियूं। हठ सां थोरी बाबा खे यादि कंदा आहियूं। असां त सहज कर्म कंदे वे बाबा बाबा उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे बाबा बाबा। मन बुद्धि संस्कार स्थूल कर्म इंद्रियुनि ते राज्य करण वारा आहियूं न। बाबा जी यादि सां पवित्र गृहस्थ आश्रम जा हुयासीं असां। पोइ रावण में असां अपवित्र ठहियासीं। अपवित्र गृहस्थी हलाई असां। ड्रामा अनुसार बाप को पोइ गृहस्थ धर्म हाणे ठाहिनि था। ॿियो कोई ठाहे न सघे। मनुष्य तव्हांखे चईंदा आहिनि कि तव्हां सभु पवित्र ठहींदव त दुनिया कीअं हलंदी। जब एतिरा सभु सन्यासी पवित्र रहंदा आहिनि पोइ दुनिया कोई बंदि थोरी थी वई। हाणे त कोई चए कि तव्हां पवित्र ठहो था त दुनिया कीअं हलंदी। चओ ॾिसो डस्टबिन में केॾा ॿार पिया हूंदा आहिनि। केॾी माताऊं ॿारनि खे पैदा करे मारनि थियूं। माताऊं ऐं माण्हू न केॾा ॿार ग़लति कम सां ख़ुदि ई सुसाइड था करनि। शादियूं करे ॿार पैदा करो पोइ मारो उन्हनि खे। हिन पाप खां त शादी ई न करो। केतिरी डिवोर्स था थियनि, केतिरी गृहस्थी सक्सेसफुल आहिनि। हाणे त कोई चई न सघंदो। अगरि तव्हांखे कोई चए इहे कि ब्रह्म कुमारी वटि न वञो तव्हांजी धीउ शादी न कंदी, त शादी न कंदी त केॾी छोरियूं आहिनि उहे ब्रह्म कुमारी थोरियूं आहिनि जो डिवोर्स वठी वेठियूं आहिनि या शादियूं नथी करनि या ॿार पैदा करे मारनि थियूं। है न। त दुनिया में त हाणे त कोई बि सहज ई बाबा जो ठही सघंदो आहे। बसि हुनखे ॻाल्हाइण जो दम हुजणो खपे। है न। मनुष्य तव्हांखे चईंदा आहिनि कि तव्हां सभु पवित्र ठहींदव त दुनिया कीअं हलंदी। चओ एतिरा सभु सन्यासी पवित्र रहंदा आहिनि पोइ दुनिया बंदि थी वई छा। अरे सृष्टि एतिरी वॾे थी, खाइण जे लाइ अनाज बि न आहे ऐं सृष्टि बि छा वधंदी न। चओ एतिरो ई ॿार पैदा करणा अथव त दुनिया में एॾा ॿार जो अनाथ आहिनि, बुख में वेठा आहिनि। हुननि खे पालो न। फालतू गंद में वञी करे ॿार पैदा करे उन्हनि खे छा पालंदो। ऐं पाले बि नथा सघनि। है न। ॿारनि खे पाले बि नथा सघनि, तंग था थी वञनि। न ख़ुदि ई सॼो ॾींहुं टीवी मोबाइल में लॻा पिया आहिनि, लड़ाई झगड़नि में लॻा पिया आहिनि। ॿार उहो करनि था त चवनि था इहे लड़नि था। है न। ख़ुदि ई त संस्कार ई ठीकु न आहिनि। त हाणे त कोई अगरि ब्रह्म कुमार कुमारी ठहिणु चाहे त हाणे त दुनिया जो में एॾी ॻाल्हियूं आहिनि माण्हुनि खे चई करे चुप कराए ॾिए। पर एॾो समझदार होशियारु हुजिणो खपे। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो बाबा असांजे सम्मुख हाज़िर नाज़िर आहिनि, परंतु उन्हनि खे न अखियुनि सां असां न ॾिसी सघंदा आहियूं, बुद्धि सां ॼाणे सघंदा आहियूं। बाबा असां आत्माउनि खे पढ़ाइनि था। बाबा हाज़िर नाज़िर आहिनि।
जो विश्व शांति जी ॻाल्हियूं कंदा आहिनि उन्हनि खे तव्हां ॿुधायो कि विश्व जी शांति त बाप कराइनि, विश्व में शांति त बाबा कराइनि था। हुन जे लाइ ई पुराणी दुनिया जो विनाश साम्हूं बीठो आहे। 5000 वर्ष पहिरियों बि विनाश थियो हुयो, हाणे बि इहो विनाश साम्हूं खड़ो आहे न, पोइ विश्व में शांति थी वेंदी। हाणे तव्हां ॿारनि जी ॿुधी में इहे सभु ॻाल्हियूं आहिनि, दुनिया में कोई न ॼाणंदो आहे, कोई न जंहिंजी ॿुधी में इहे ॻाल्हियूं हुजनि। तव्हां ॼाणंदा आहियो सतयुग में सॼे विश्व ते शांति हुई, सतयुग में सॼे विश्व में शांति हुई। हिकु भारत खंड जे सवाइ ॿियो कोई खंड हुयो ई न, पुठियां ॿिया खंड थिया, हाणे केतिरा खंड आहिनि। हाणे हिन खेल जो बि अंत आहे। चईंदा बि आहिनि भॻवानु ज़रूरु हूंदो, परंतु भॻवानु केरु ऐं कंहिं रूप में ईंदा इहे न ॼाणंदा आहिनि। हाणे धीरे धीरे माण्हू चवनि था, अज्ञानी माण्हू बि चवनि था हाणे जेको बि अवतार कलयुग में वठिणो आहे वठी वरितो अथनि, हाणे कलयुग ख़तमु थियण वारो आहे। श्री कृष्ण त अची न सघे, न कोई प्रेरणा सां व शक्ति सां कमु कराए सघंदा आहिनि। बाबा त मोस्ट बिलवेड आहिनि न, उन्हनि सां वरसो मिलंदो आहे। बाबा ही स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि त पोइ ज़रूरु पुराणी दुनिया जो विनाश बि कराईंदा न। स्थापना विनाश पोइ पालना जे लाइ उहो संस्कार बि असां में भरनि था। तव्हां ॼाणंदा आहियो सतयुग में लक्ष्मी नारायण हुया, हाणे पोइ ख़ुदि पुरुषार्थ सां ईअं ठहनि था। नशो रहणो खपे। भारत में राज्य कंदा हुया शिव बाबा, राज्य भाग्य ॾेई करे विया हुया न, ईअं न चईंदासीं शिव बाबा राज्य करे विया न, भारत खे राज्य ॾेई करे विया हुया। लक्ष्मी नारायण हुन ते राज्य कंदा हुया, पोइ बाबा राज्य ॾियण आया आहिनि, वरी खां राज्य ॾियण आया आहिनि। चईंदा आहिनि मिठे मिठे ॿार, तव्हां मूंखे यादि करो, चक्र खे यादि करो, तव्हां ही 84 जो जनमु वरितो हुयो, कम पुरुषार्थ कंदा हो त सम्झो इन्हनि कम भक्ति कई आहे। जास्ती भक्ति करण वारा पुरुषार्थ बि जास्ती कंदा, जास्ती भक्ति करण वारा पुरुषार्थ बि जास्ती कंदा। चेक करो, तव्हां पुरुषार्थ जास्ती कंदा आहियो त सम्झी वठो असां भक्ति ज़्यादा कई आहे। केतिरो क्लियर करे सम्झाईंदा आहिनि, परंतु जॾहिं बुद्धि में वेह न, छोजी हाणे जेतिरो असां पुरुषार्थ कंदासीं, बाबा खे यादि कंदासीं त उहो संस्कार पोइ भक्ति में बि कमु ईंदा। त शुरू खां ई असां शिव बाबा खे ई यादि कंदासीं, छोजी भक्ति सां बि त दुनिया में दुख अल्पकाल जे लाइ त दुख भुलिजी वेंदा आहिनि न। तव्हांजो कमु आहे पुरुषार्थ कराइणु। कम भक्ति कई हूंदी त योग न लॻंदो, शिव बाबा जी यादि बुद्धि में वेंदी न। कॾहिं बि पुरुषार्थ में ठंडो न थियणो आहे। माया खे पहलवान ॾिसी हार्ट फेल न थियणो। माया जी तूफ़ान ॾाढा ईंदा, इहे बि ॿारनि खे सम्झायो आहे। आत्मा ई सभु कुझु कंदी आहे, शरीर त ख़तमु थी वेंदा, आत्मा निकिरी वई, शरीर मिटी थी वेंदो। उहो पोइ मिलण जो त न थी वियो न, हाणे उहो शरीर त मिलणो न आहे, पोइ उन्हनि खे यादि करे रोइण आदि सां छा फ़ाइदो। उहा ई चीज़ पोइ मिलंदी छा। आत्मा त वञी करे ॿियो शरीर वरितई। हाणे तव्हां केतिरो ऊच कमाई कंदा आहियो, तव्हांजो ई जमा थींदो आहे, बाक़ी सभिनि जो ना थींदो आहे। बाबा भोलो वापारी बि आहिनि, तॾहिं त तव्हांजी मुट्ठी चांवर जे बदिले 21 जन्मनि जे लाइ महल ॾींदा आहिनि। केतिरो सहज व्याज ॾींदा आहिनि, तव्हांखे जेतिरो खपे भविष्य जे लाइ जमा करो, परंतु ईअं न अंत में वञी करे चओ जमा करो त हुन समय वठी करे छा कंदा। बाबा हाणे तव्हां ॾींदवसि, सम्झो तव्हां बाबा जो घरु ठाहिण जे लाइ पैसा ॾिना, है न, त बाबा ओतिरो तव्हांखे व्याज ॾींदा जंहिं भाव सां तव्हां ॾिना आहिनि।
हाणे अंत समय माण्हुनि जो पैसो पाणी में वञण वारो आहे त सोचदा चल हिन संस्था खे ॾेई छॾो। हाणे अंत समय उहो संस्था बि पैसा वठी करे छा कंदी, बाबा बि पैसा वठी करे छा कंदा। हुन समय थोरी घर आदि ठाहे सघंदासीं, रोटी पाणी अनाज आदि हुन समय त जो हूंदो उहो मिलंदो, है न। त अंत समय वठी करे पोइ ॿिया माण्हुनि खे बाबा व्याज ॾेई वेही करे त तव्हां पोइ वठंदा ई छो। अनाड़ी वापारी थोड़ी आहे बाबा, कम में अचे न, उहो व्याज भरे करे ॾियो, अंत में थोरी पैसो कम में ईंदो। त हुन समय वठी करे पोइ ॿियनि खे व्याज ॾे बाबा चईंदा आहिनि नंबर 1 भोलो त मां आहियां, ॾिसो तव्हांखे विश्व जी बादशाही ॾींदो आहे, सिर्फ़ु असांजा ठही करे सर्विस करो, सिर्फ़ु बाबा जो ठही करे असांखे सर्विस करणी आहे। कुझु बि करो, चाहे मन सां करो, चाहे वाचा सां करो, चाहे कर्मणा सां करो, कुझु बि न आहे त पंहिंजे घर में वेही करे रोज़ु मुरली पढ़ो, कोई बि न आहे न ॿुधण लाइ, तव्हां बाबा जी यादि में पढ़ो, सोचो पूरी विश्व ॿुधे थी, बसि ॿुधे न ॿुधे चलो ठीकु आहे, तव्हां बाबा जी यादि में ॾेई करे ज़ोर ज़ोर सां हिकु बार मुरली पढ़ो, सुबुह जो पढ़ो, शाम जो पढ़ो, राति जो पढ़ो, है न। जेतिरो बार समय मिले मोबाइल में व्हाट्सअप इंस्टा न ॾिसी करे मुरली पढ़ो। भोलेनाथ आहे तॾहिं त उन्हनि खे सभु यादि कंदा आहिनि बाबा खे। हाणे तव्हां ज्ञान मार्ग में आहियो, हाणे असां ज्ञान मार्ग में आहियूं। हाणे बाप जी श्रीमत ते हलो ऐं बादशाही वठो। हाणे बाबा जी श्रीमत ते हलो ऐं स्वर्ग जी बादशाही वठो। चईंदा बि आहिनि बाबा असां आया आहियूं तव्हांखां राज ई वठणु, सुबुह सूर्यवंशी में। अच्छा, तव्हांजे मुख में तव्हांजो मुख मिठो थिए, बाबा ॾिसो असांखे चवनि था, जीअं ॿार चईंदा आहिनि न बाबा असां त ईअं ठाहींदासीं ईअं ठाहींदासीं, पोइ हुन रीति पुरुषारत बि करनि त ॿियो ई सुठो। त बाबा चईंदा आहिनि तव्हांजो मुख मिठो। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां श्रीमत ते हली बादशाही वठणी आहे। चावल मुठी ॾेई करे 21 जन्मनि जे लाइ बाबा खां महल वठणा आहिनि। भविष्य जे लाइ कमाई जमा करणी, भविष्य जे लाइ कमाई जमा करणी आहे असांखे। ॿियो आहे ग्रस्त व्यवहार में रहंदे न पुराणी दुनिया सां ममत्व मिटाए करे पूरो पावन ठहिणो आहे। ग्रस्त व्यवहार में रहंदे न पुराणी दुनिया सां ममत्व मिटाए करे पूरो पावन ठहिणो आहे। सभु कुझु कंदे बुद्धि हिकु बाबा तरफ़ लॻी रहे। वरदाना मन सां शुभ भावना द्वारा हिक ॿ खे अॻियां वधाइण वारा विश्व कल्याणकारी ठहो। यदि कोई कुझु रॉन्ग करे त हुनखे परवश सम्झी करे रहम जी दृष्टि सां परिवर्तन करे छॾो। डिस्कस न करो। अगरि कोई पत्थर सां रुकी वेंदो आहे त तव्हांजो कमु आहे, अगरि कोई पत्थर सां रुकी वेंदो आहे त तव्हांजो कमु आहे पार करे हली वञणु या उनखे बि साथी ठाहे करे पार वठी वञणु। अगरि कोई रॉन्ग कंदो आहे त परवश सम्झी करे रहम जी दृष्टि सां उनखे परिवर्तन करो। डिस्कस न करो ईअं कंदो आहे ईअं कंदो आहे। अगरि कोई पत्थर सां रुकी वेंदो आहे त असांजो कमु आहे पार करे हली वञणु या उनखे बि साथी ठाहे करे पार वठी हलणु। इन जे लाइ हर हिक जी विशेषता ॾिसो, कमनि खे छॾंदा वञो।
सम्झो कोई इंसान कोई ग़लति कमु करे थो, तव्हां हुनखे प्यार सां सम्झाए ईअं न करो, या थोरो आवाज़ में अची करे गुस्सो न, लेकिन थोरो हुनखे असां सम्झायो प्यार सां, ईअं मस्ती में करे थो लेकिन उहो नथो मञे त बि करे थो, त छा कंदव? बस में उन्हनि खे रहम जी दृष्टि ॾेई शुभकामना करे हलो। न सम्झो सेंटर ते कोई अहिड़ो इंसान अची वियो ग़लति दृष्टि वारो, ग़लति कमु करण वारो, तव्हां उन्हनि खे मना था करो, चओ था सेंटर ते न अचिजा हाणे, त बि सेंटर में अंदरि घुसी थो वञे। कोई हूंदा आहिनि न, त उन समय असां छा करूं? मुख सां चईंदासीं त मञनि नथा, त योग जी शक्ति सां उनखे दृष्टि ॾियो न। उहो ग़लति कमु करे तव्हां बाबा जी यादि में ॾेई करे उन आत्मा खे दृष्टि ॾियो। असां बि उन जीअं चिल्लाइण ऐं ईअं करणु लॻी वेंदासीं त ग़लति टाइम वेस्ट थी वेंदो, डिससर्विस बि थी वेंदी न। त असां उनखे योग जी शक्ति में अहिड़ी दृष्टि ॾियूं, उनखे चऊं बसि हाणे हली वञो, है न। त ईअं ई असांखे अभ्यास करिणो आहे ताकी असांखे पतो लॻे कि असां में केतिरी शक्ति आई आहे। अगरि उहो मञे थो त ठीकु आहे, उनखे बि पार वठी हलो। असांजे अंदरि भावना ईअं हुजणी खपे कि उहो बाबा जी स्थान ते या ईअं माण्हुनि सां ग़लति कमु करे थो त उनखे बि पाप पईंदो, त असांखे अंदरि भावना बि हुजणी खपे कि इहो न करे त इहो न पाप सां मुक्त थी वेंदो। त बाबा चवनि था इन जे लाइ हर हिक जी विशेषता खे ॾिसो, कमेंट खे छॾंदा वञो, ऐं उन समय अगरि कंहिंमें जास्ती कमियूं नज़र थी अचनि ऐं असां उन्हनि खे रोकण जी कोशिशि था करूं या उन्हनि खे बि परिवर्तन करे साथ में वठी वञण जी कोशिशि था करूं, त हुन जे लाइ तव्हांखे उन्हनि जी विशेषता ॾिसणी वेंदी। कमेंट कई ॾिसंदा रहंदासीं त उनखे बि उहे ई कमियूं नज़र ईंदियूं, असां उन्हनि जी विशेषता खे बि ॾिसूं त विशेषता बि नज़र ईंदी। हाणे कंहिंखे बि वाणी सां सावधान करण जो समय न आहे, लेकिन मन सां शुभ भावना द्वारा हिक ॿिए जी सहयोगी ठही करे अॻियां वधो ऐं वधायो, तॾहिं विश्व कल्याणकारी ठही सघंदासीं। हाणे कंहिंखे बि वाणी सां सावधान करण जो समय न आहे, लेकिन मन सां शुभ भावना सां पहिरियों ई अहिड़ो वायुमंडल ठाहे रखूं कि कोई आत्मा अचे त अहिड़ी हरकत करे ई न, करे बि वठे थी त बि पंहिंजी शक्ति स्वरूप सां उनखे कंट्रोल करिणो, उनखे परिवर्तन करिणो। बाबा चवनि था कि हाणे कंहिंखे बि वाणी सां सम्झाइण जो समय न आहे, मन सां शुभ भावना द्वारा हिक ॿिए जी सहयोगी ठही करे अॻियां वधो, तॾहिं चईंदासीं विश्व कल्याणकारी। स्लोगन आहे दृढ़ संकल्प जी बेल्ट ॿधी वठो त सीट सां अपसेट न थींदो। दृढ़ संकल्प करो, असांखे कंहिं करिणो ई आहे त कॾहिं बि असां सीट सां अपसेट न थींदासीं, मतिलबु कॾहिं बि असांजी स्थिति हेठि मथे न थींदी। बाबा जी हर श्रीमत खे फॉलो करे असांखे जीवन जीअणो ई आहे, पोइ कॾहिं बि कुझु बि थिए, बाबा त हर ॻाल्हि जे लाइ असांखे डायरेक्शन ॾिना अथई न। अव्यक्त इशारो, रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। प्रत्यक्षता जो सूर्य उदय तॾहिं थींदो जॾहिं पवित्रता जी क्षमा चारों ओर जलाईंदा। जीअं उहो क्षमा वठी करे चकर लॻाईंदा आहिनि न, ईअं पवित्रता जी क्षमा चारों ओर जगमगाए तॾहिं बाप खे ॾिसी सघंदा, पहचाने सघंदा। ॾिसी सघंदा मतिलबु पहचाने सघंदा।
जेतिरी अचल पवित्रता जी क्षमा हूंदी ओतिरो सहज सभी बाप खे पहचाने सघंदा। जेतिरी अचल पवित्रता जी क्षमा हूंदी ओतिरो सहज सभी बाप खे पहचाने सघंदा ऐं पवित्रता जी जय जयकार थी वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।